नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त काफ लीग हमज़ा शहबाज़ जी वज़ीर आला तौरु कामयाबी चैलेंज करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। चौधरी परवेज़ इलाही जी ज़ेर सदारत काफ लीग ऐं पीटीआई जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे, जंहिं में हमज़ा शहबाज़ जी वज़ीर आला तौरु कामयाबी चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त वज़ीर आला जी इलेक्शन ऐं गवर्नर एडवोकेट जनरल पंजाब मुतनाज़ा करार ॾेई चुका आहिनि। हीउ आइनी मसइलो आहे, जेसिताईं सूरत-हाल वाज़े नथी थिए तेसिताईं इलेक्शन तस्लीम न कंदासीं। नाज़रीन तव्हां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त काफ लीग हमज़ा शहबाज़ जी वज़ीर आला तौरु कामयाबी चैलेंज करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। चौधरी परवेज़ इलाही जी ज़ेर सदारत काफ लीग ऐं पीटीआई जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे, जंहिं में हमज़ा शहबाज़ जी वज़ीर आला तौरु कामयाबी चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त वज़ीर आला जी इलेक्शन खे गवर्नर ऐं एडवोकेट जनरल पंजाब मुतनाज़ा करार ॾेई चुका आहिनि। हीउ आइनी मसइलो आहे, जेसिताईं सूरत-हाल वाज़े नथी थिए तेसिताईं इलेक्शन तस्लीम न कंदासीं।